अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां ॻाल्हाईंदासीं त बरसाती मौसम में एतिरी बीमारी छो थींदियूं आहिनि। जीअं तव्हांखे ख़बर आहे, सिंध में बरसाती मौसम जंहिंखे असां अंग्रेज़ी में मॉनसून बि चवंदा आहियूं, उहो स्टार्ट थी चुको आहे ऐं इन बरसातियुनि जे करे काफ़ी बीमारी बि वधनि थियूं पयूं। आख़िरकार इन वजूह छा न, चो त उन बारे में ॻाल्हायूं। बीठल पाणी मच्छरनि जी ग्रोथ खे वधाए थो पियो, जंहिंसां मलेरिया ऐं डेंगी जहिड़ियूं संगीन बीमारियूं थी सघनि थियूं। अॼु असां ॻाल्हाईंदासीं त पंहिंजे पाण खे कीअं सेहतमंद रखिणो आहे, जीअं असां हिन बरसाती मौसम मॉनसून मां लुत्फ़ अंदोज़ थी सघूं। अचो त सभिनि खां बुनियादी ॻाल्हियुनि ते ॻाल्हायूं। हिन बरसाती मौसम में असांजो जेको पाणी हूंदो आहे उहो तकिड़ो ख़राबु थींदो आहे। तंहिं करे असांखे घुरिजे त बरसाती मौसम में असांखे पाणी गरम करणु पीअणु घुरिजे या फिल्टर करणु पीअणु घुरिजे। शायदि त असांजो पाणी जॾहिं कंटामिनेटेड थींदो आहे, ख़राबु थींदो आहे, त हुन सां हेज़ो ऐं टाइफाइड जहिड़ी बीमारी थी सघंदियूं। अॻिते खाधे ते अचूं त जेतिरो थी सघे स्ट्रीट फूड खां पासो कयो। पकोड़ा, समोसा, जलेबीज़ वग़ैरह ताज़ो खाधो तयारु कयो ऐं ताज़े खाधे खे ई खाओ। ऐं तव्हांजा फ्रूट्स थी विया, सब्जियूं थी विया, उनखे धोई करे रखो, जीअं उन्हनि ते बैक्टीरिया जी ग्रोथ वग़ैरह न थिए। ॿियो इहो दोस्तो त बरसाती मौसम में मच्छरनि जो काफ़ी आज़ार हूंदो आहे। तव्हांखे छा करणु घुरिजे, तव्हांखे जलेबी या मच्छरदानी जो इस्तेमालु करणु घुरिजे, जंहिंसां तव्हां पंहिंजे पाण खे मलेरिया ऐं डेंगी जहिड़ी बीमारियुनि खां बचाए सघो था। ऐं अगरि को बरसाति में ॿाहिरि इंजॉय करे आयो आहे त वापसी ते पंहिंजा कपिड़नि खे सुको रखे या कपिड़ा मटाए या पंहिंजा बूट्स वग़ैरह मटाए, जंहिंसां फंगल इन्फेक्शन जा चांसिस काफ़ी आहिनि। हुन खां अलावा दोस्तों, सेहतमंद ग़िज़ा बि काफ़ी मायने थी रखे। पंहिंजी डाइट में अहिड़ा फ्रूट्स रखो जेके विटामिन सी सां भरपूर हुजनि ऐं सब्जियूं रखो। शायदि विटामिन सी तव्हांजी क़ुवत मुदाफ़ित खे वधाईंदो आहे। तव्हांजी जेके जिस्म में जेके सेल्स हूंदा आहिनि, जेके असां WBC सेल्स चवंदा आहियूं, इन्फेक्शन सां विढ़ण में तव्हांखे मदद कंदा। हिन सादनि तरीक़नि सां तव्हां बरसाति जी ख़ूबसूरती मां लुत्फ़ अंदोज़ थी सघो था, बग़ैर बीमार थियण जे। सेहतमंद रहो, महफ़ूज़ रहो ऐं हिन बरसाती मौसम खे ख़ुशगवार बणायो। अॼु लाइ दोस्तों इहो, हाणे मिलंदासीं अगली वीडियो में।